नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि ते। क़ौमी असम्बली जो इजलास अॼु शाम 4 वॻे थींदो। वज़ीर आज़म ख़िलाफ़ बेइतमादी रिथ जे एजेंडा शामिल। बेइतमादी रिथ ते 152 मेंबर्स जूं सयूं थियल। रिथ पेश थियण खां पोइ 3 ॾींहंनि ताईं बहस जारी रहंदो। अवामी मफ़ादनि लाइ ध्यानु छिकायो नोटिस पिणु पेश कया वेंदा। पंजाब जे वॾे वज़ीर उस्मान बुज़दार ख़िलाफ़ बेइतमादी जी रिथ जमा। बेइतमादी रिथ ओपोज़िशन तरफ़ां जमा कराई वई। बेइतमादी रिथ पेश थियण खां पोइ पंजाब जो वॾो वज़ीर असेंबली टोड़े न सघंदो। पंजाब जे वॾे वज़ीर ते ऐवान जी अक्सरियत जो एतमाद नाहे रहियो। पंजाब जा मामला आइन मूजिबि न आहिनि हली रहिया। ठहराव जो मतन हुकूमती इत्तेहादी ऐं ओपोज़िशन जी मुलाक़ातुनि जो सिलसिलो जारी। कॉफ लीग जी क़यादत अॼु पार्लियामेंट लाजिद में MQM सां मुलाक़ात कंदी। बेइतमादी रिथ ऐं ॿियनि मामलनि ते वीचारियो वेंदो। PDM अॼु इस्लामाबाद में सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कंदी। जलसे जूं तयारियूं मुकमिल। जलसे खे PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा।